हिकिड़े संतन को के सवाल पुछो कि बाबा मुंहिंजी दीक्षा जेकी आहे वो 5-6 साल जी उम्र में थी वई। भाई माता पिता जंहिं गुरुअ खे मञींदा उन गुरुअ खे उन्हनि जॾहिं उहे आया हुया त उन्हनि सां गॾु विहारियो। मुंहिंजी बि दीक्षा थी वई, 5 साल जी उम्र हुई, पर मूंखे कुझु यादि कोन्हे, मूंखे मंत्र में बि मन न लॻंदो आहे या जेको बि। ऐं हाणे मुंहिंजो मन जेको आहे उहो भॻवान जी भक्तीअ में लॻंदो आहे। मां मंत्र जाप करणु चाहींदी आहियां। त मुंहिंजी उहा दीक्षा हुई कि हाणे जेकी मां दीक्षा वठां त उहा आहे। चओ हरे राम। तॾहिं संतनि इहो चयो कि भैया मंत्र मिलण सां दीक्षा न थींदी आहे, मन ॾियणो पवंदो आहे। जे अगरि मन तूं अञा पंहिंजे सतगुरुअ जे चरणनि में अर्पण न कयो आहे त तूं चवाइण जे लाइक़ बि न आहे कि तूं दीक्षित आहे। चओ राम। न चवाइजां कि मां दीक्षा मूंखे वरितल आहे। जे ॾींहुं अर्पण करे छॾे त उन ॾींहुं चइजां कि हा हिननि मूंखे स्वीकार कयो आहे, हे मुंहिंजा गुरु आहिनि। चओ राम।